नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हां खे मटियाली खां ख़बर ॾिनासीं। मटियाली हेल्थ सर्विस में पहिरियों दफ़ो एंडोस्कोपी जो इफ़्तिताह कयो वियो। डॉक्टर सआदत अली जिस्कानी एंडोस्कोपी तजुर्बो कामयाब करे ॾेखारियो। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे डॉक्टर सआदत जिस्कानी ॿुधायो त एंडोस्कोपी ज़रिए जिस्म अंदर हिसे मादे जो कैमरा ज़रिए मुआइनो कयो वेंदो आहे त जीअं जिस्म जे अंदर बीमारी ख़बर पवे ऐं इलाज थी सघे। हिते मटियाली शहर माण्हुनि लाइ हिन इस्पताल में पहिरियों दफ़ो एंडोस्कोपी कई वई आहे, जेका अॻिते हली वधीक फ़ाइदेमंद साबित थींदी। हिन चयो त एंडोस्कोपी हर मर्ज़ नाहे कराईंदो। फिज़िशियन डॉक्टर या कंहिं जिगर जे डॉक्टर जी लिखत हूंदी त एंडोस्कोपी कराइबी। हिन चयो त एंडोस्कोपी करण लाइ हिते सभु सहूलियतूं फराहम कयूं वयूं आहिनि त जीअं माण्हुनि खे ॿियनि शहरनि ॾांहुं वञणो न पए। हिन वधीक चयो त मटियाली हेल्थ सर्विस इस्पताल में सिटी स्कैन लैब ओपीडी बि खोली वई आहे त जीअं माण्हुनि जो बहितर नमूने रिआयत सां इलाज थिए ऐं दवाऊं बि मिली सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।